माशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह जेको तव्हांखे मां 5:48 ते ॾेखारियमि त हल्की हल्की बूंदाबांदी ॾेरकी में जेकी उन टाइम हलंदी पई हुई। हिन टाइम तक़रीबन 6:30 बजे जो टाइम थियो आहे, सुबुह जो टाइम। बरोज़ छंछरु आहे, अॼु 18 तारीख़ आहे। माशाअल्लाह बरसाति जेकी आहे हाणे हले पई, ॾिसो पिया बूंदाबांदी खां जेकी आहे थोरी हाणे रफ़्तार तेज़ थी वई आहे। बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। उम्मीद तो कयां सब दोस्त खुश ऐं खैरियत सां हूंदा। दोस्तों अॼु इंतहाई ख़ुशख़बरी आहे त काफ़ी टाइम खां वठी जेको आहे सिंधु दरिया में पाणी जो खोट हुजण सबबु जेका आबादगार हुआ उहे सख़्तु परेशानी जो शिकार हुआ। पर अल्हम्दुलिल्लाह सुमा अल्हम्दुलिल्लाह अॼु 18/6/2022 बरोज़ छंछरु सुबुह जो टाइम 5:48 थी रहियो आहे त ॾेरकी में हल्की हल्की बूंदाबारी बांदी थिए पई। दुआ कयो त इहा बूंदाबांदी जेकी आहे थोरी अञा वधीक हिकिड़ी सुठी बरसाति जी सूरत में थिए, ताकी जीअं असांजा आबादगार ॿाहिरि या जेका जिते जिते पाणी जी ज़रूरत आहे उते पाणी जी खोट पूरी थिए। छो जो बरसातूं न पवण जे करे गुज़िरियल साल बि जेको आहिनि बरसातूं कोन पियूं, तंहिं करे पाणी जी हिन साल शदीद जेको आहे उहा किल्लत आहे। सो तमामु आबादगार परेशान हुआ। अॼु जीअं सुबुह जो सवेर जो उथणु थियो त झुड़ेली मौसम ठही बीठी हुई ऐं गोड़ बि हुई उनमें। सो उनखां पोइ जेको आहे हाणे हल्की हल्की बरसाति हले थी। दुआ कयो त इहा बरसाति थोरी सुठी थिए ताकी जेका असांजा आबादगार ॿाहिरि आहिनि जेका परेशान आहिनि इन पाणी जे करे, उहे जेका आहिनि इन मां फ़ाइदो हासिलु कनि। छो जो उन्हनि जूं अञा ताईं उन्हनि जा फसल जेके आहिनि उहे पोखे न आहिनि सघिया। उहे उन्हनि वटि पाणी जी सहूलियत कोन्हे, पूछड़ी में उन्हनि वटि पाणी कोन्हे पहुतो। बरसाति बि हिन टाइम हिते जेकी आहे उहा सफ़ा हल्की हल्की हले थी। दुआ कयो त इहा थोरी वधीक थिए ऐं उन्हनि इलाइक़नि में वधीक थिए जिते पाणी जी शदीद जेको आहे खोट आहे, जिते ज़रूरत आहे उते जेको आहे इहा बरसाति जीअं जेको आहे न थोरी ज़्यादा थिए। अलाह खां इहा दुआ घुरंदासीं सुबुह सुबुह जो टाइम, छो जो आबादगारनि जो जेको आहे उहो ज़रियो ई इहो हूंदी आहे पंहिंजी फसल। सो हिन फसल जो जेको आहे हिन टाइम पोखी जी मौसम हले पई, उन मौसम में अगरि पाणी उन्हनि खे वक़्त ते न मिलंदो त उहे फसल जेको आहे आबाद करे न सघंदा। सो हीअ बि ख़ुदा जी रहमत आहे। जॾहिं ज़मीनी पाणी जो खोट थींदो आहे तॾहिं ख़ुदा पंहिंजी रहमत जे जेको आहे ज़रिए आसमानी पाणी मोकिलींदो आहे जेको असांजी खोट पूरी कंदो आहे। सो अॼु बि इहा असां दुआ घुरंदासीं रब ताला खां त रब ताला एतिरी बरसाति हलाए जीअं इहो जेको ज़मीनी पाणी जो खोट आहे उहो पूरो थी सघे। जेका आबादगार असांजा जेका ॿाहिरि जेका हिन टाइम सख़्तु परेशानी में मुब्तला आहिनि, सो उहे इन आसमानी पाणी मां जेको आहे फ़ाइदो वठी पंहिंजे फसल जी जेको आहे बिजाई कनि। सो तव्हां मुंहिंजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब न कयो त सब्सक्राइब करे घंटी वारो बटण ज़रूरु दॿायो ताकी जीअं मुंहिंजी हर ईंदड़ वीडियो जेकी आहे उहा तव्हां ताईं पहुची सघे। इंशाअल्लाह ताला ईंदड़ नेक्स्ट कंहिं नए मौज़ू सां गॾु ॿिए वीडियो सां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदुसि। हाणे ॾींदा इजाज़त, अल्लाह हाफ़िज़। ॾेरकी शहर में जेको आहे बरसाति शुरू थी चुकी आहे। सुबुह जो साझर जेको आहे उन टाइम बूंदाबांदी हुई हल्की हल्की। उनखां पोइ हाणे तक़रीबन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त टाइम थियो हूंदो 6:26। 5:48 ते हल्की हल्की बूंदाबांदी हुई जंहिंजी मां वीडियो तयारु कयमि। उनखां पोइ हाणे उहा बूंदाबांदी अलाह जी महिरबानी सां उहा जेकी आहे तेज़ी अख़्तियार करे वई आहे। हाणे 6:26 जेको आहे थी रहिया आहिनि सुबुह जा। हाल ॾेखारियूं पिया त माशाअल्लाह हाणे थोरी जेकी आहे उहा फुड़ी जो जेकी स्पीड आहे जेकी सुबुह मतिलबु की बूंदाबांदी उनखां वधी वई आहे हाणे थोरी। ऐं दुआ आहे त रब ताला इन बूंदाबांदी खे अञा बि वधीक जेको आहे रफ़्तार ॾिए ताकी जिते जिते असांजा सिंध जा फसल सिंध जूं ज़मीनूं बंजर थी रहियूं आहिनि उहे जेकियूं आहिनि आबाद थी सघनि। सो हीअ ख़ुदा ताला जो असांजे मथां वॾो रहम आहे ताकी असां उनजा नाफ़रमान थिया बीठा आहियूं तभी बि उन असांजे मथां रहमत जेकी आहे पंहिंजी
उहा बंदि नाहे कई, छो जो हिन टाइम पाणी जी एॾी खोट ऐं किल्लत हुई जो आबादगार जेका आहिनि फसल न करे सघनि पिया। सो इन सूरत हाल में रब ज़मीनी पाणी जो खोट पूरो करण जे लाइ आसमानी पाणी असांजे मथां वसाए पियो। हीअ बि उनजी वॾी रहमत आहे। बेशक ख़ुदा जी रहमत जो कोई किनारो नाहे। असांखे घुरिजे असां पाण में इंसानियत पैदा कयूं, इस्लामी तरीक़े सां हलूं ऐं भाईचारे सां हलूं। साड़ बुग़्ज़ हसद सारो पंहिंजे अंदर मां इहा पलीती कढे इंसान सां इंसान थी हलूं ऐं इंसान वारो पंहिंजो किरदारु अदा कयूं। वॾी महिरबानी।